तेस ताईं हाकिम खे पंहिंजे हथनि सां न मारींदुसि, तेस ताईं मुंहिंजो सीनो कॾहिं बि कोन ठरंदो। गुलाब अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा शेरदिल जेको आहे सो हाकिम खां जेको आहे पंहिंजे चाचे जो प्लान वठंदो, छा जेको आहे शेरदिल हाणे वॾेरे बालाज खान खे ख़तमु करे छॾींदो, छा जेको आहे वॾेरो बालाज खान हाणे मल्हार ऐं शेरदिल वारनि खे जल्द अज़ जल्द जेको आहे सो लाकअप कराए छॾींदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तु पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों मेन ॻाल्हि ॿोल तरफ़ शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां महिरबानी करे असांजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा, छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मेगा सोप सीरियल पापनगर जंग जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो शेरदिल तमामु घणे गुस्से में हूंदो, छो जो हुनजे चाचे खे मारियो वियो आहे। हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो शेरदिल तमामु घणो मस्तु उठ थी वेंदो, छो जो उहो त शेर त पहिरियां हुयो, छो जो हू जेको बि एक्शन खणंदो हो त हुनखे पंहिंजो चाचो वीचारो हुनखे रोकींदो। बहरहाल हाणे चाचो बि न रहियो, हाणे हुननि जे पेरनि में जेको बि ज़ंजीर या लो पियल हुया उहे सभु हाणे हुन खां निकिरी विया आहिनि। उहो हाणे तमामु जेको आहे सो फ्री आहे, हर कमनि खां होॾा बि जेको आहे सो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त उहो तमामु जल्द जेको आहे पंहिंजे जेको आहे चाचे जो बि प्लान हाकिम खां कंदो ऐं हाकिम खे पूरो करे छॾींदो। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान बार बार घड़ी जेको आहे सूबेदार खे घुराईंदो, चवंदो त जेको आहे आख़िर तूं करे छा रहियो आहीं, जेको आहे सो तूं अञा ताईं उहे हमराह लाकअप न करे सघियो आहीं, न ई उहे माण्हू मारे सघियो आहीं, यानी कि शेरदिल मल्हार वारनि खे तो अञा ताईं जेको आहे जेल में न आई विझी सघियो। जेकॾहिं मुंहिंजो हिकु मंठार जेकॾहिं हुजे हा न, मां उनखे जेको आहे उन मूंसां बेवफ़ाई कई, जेकॾहिं उहो मूंसां बेवफ़ाई न करे हा न, मां तोखे ॾेखारिया त मुंहिंजो हिकु मंठार सभिनी खां जेको आहे सो ॾाढो ऐं सभिनी खे तोखे मारे ॾेखारे। हा दोस्तों, असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।